अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभई खैरियत सां हूंदो। मां आहियां सिकंदर आबाद खे ॾिसी रहिया टेक्निकल सिकंदर सिंधी यूट्यूब चैनल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त यूट्यूब चैनल जो जेको ॿियो चैनल तव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल ते ऐड करणु चाहियो त उहो कीअं ऐड कयो। जीअं फ़िलहालु तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसो ही आबास टेक्निकल मुंहिंजो ॿियो जेको सेकंड चैनल आहे उहो हिते मां ऐड कयो आहे। छा तव्हां पंहिंजे चैनल ते पंहिंजो ॿियो को चैनल ऐड करे सघो था, या पंहिंजे भाउ जो चैनल या पंहिंजे दोस्त जो वग़ैरह जो तव्हां पंहिंजो चैनल हिते ऐड करे था सघो। त उहो असां कीअं ऐड कंदासीं, सभ खां पहिरीं तव्हांखे गूगल क्रोम ओपन करणी पवंदी। उन खां पहिरीं अगरि अञा ताईं मुंहिंजे चैनल ते न आयो त सब्सक्राइब कयो ऐं गॾु घंटी जे निशान ते क्लिक करे ऑल जे निशान ते क्लिक करे छॾियो त जीअं नया वीडियो अवां ताईं सभ खां पहिरीं पहुचंदा रहनि। सभ खां पहिरीं तव्हांखे गूगल क्रोम ओपन करणी पवंदी। गूगल क्रोम ओपन थी वई। हाणे तव्हांखे यूट्यूब क्रिएटर स्टूडियो अगरि हिन वांगुरु तव्हां वटि ॾिसिजे थो त इन ते क्लिक कयो, अगरि न त तव्हां हिते मथां सर्च करे था सघो स्टूडियो .youtube.com तव्हां हिन नाले सां कोई सर्च कयो। हाणे तव्हांखे कुझु हिन तरह इंटरफेस नज़र ईंदो हूंदो। हाणे तव्हां हिनखे छिके ऐं जेकी ही तव्हां पेन नज़र अची रही आहे कस्टमाइज़ चैनल वारी, तव्हां हिन ते क्लिक कयो। तव्हां हिन ते क्लिक कयो। हाणे कुझु तव्हांखे हिन तरह इंटरफेस नज़र ईंदो हूंदो। अगरि तव्हां पहिरियां हिते वीडियोज़ हेठां ॾिसण में अचनि था हिते त तव्हां उहे पहिरियां रिमूव कयो। हे टे तव्हां पहिरियों हिननि ते हणंदव त हेॾा टे टिपका नज़र ईंदा तव्हांखे, मगर पहिरियां तव्हां वीडियो ते क्लिक कंदव। अगरि वीडियो ते क्लिक न कंदव त तव्हांखे न ॾिठा वेंदा। अगरि हुन खां बाद हिननि ते हणो ऐं रिमूव सेक्शन जेको लिखियलु आहे हिन ते हणो। अचो तव्हां हीअ हेठि जेकी प्लेलिस्ट बीठी आहे हिन ते क्लिक कयो। हाणे टे टिपका नज़र अचनि था, वरी इनखे बि रिमूव सेक्शन कयो। उन खां बाद में हाणे एड सेक्शन ते क्लिक कयो ऐं हेठि अचो फीचर्ड चैनल जो लास्ट में यानी आख़िरी में लिखियलु आहे फीचर्ड चैनल। तव्हां हिन फीचर्ड चैनल ते क्लिक कयो ऐं हिते चैनल जो नालो लिखो। जीअं तव्हांखे चवां त चलो मुंहिंजो सेकंड चैनल आहे, हिते मां मिड़े तव्हां ॾिसण लाइ लिखां थो माय सेकंड चैनल ऐं हेठि तव्हां चैनल जो नालो लिखो जेको चैनल तव्हां ऐड करणु था चाहियो। तव्हां हितां ई सर्च करे था सघो। जीअं फ़िलहालु मां हाणे सर्च थो कयां आबासी टेक्निकल। हाणे तव्हांखे हिते चैनल नज़र ईंदा हूंदा, तव्हां जेको पंहिंजो चैनल आहे उहो ऐड कयो। मुंहिंजो ई चैनल बीठो आहे, मां पंहिंजे चैनल ते टिक कयां थो। उन खां बाद में तव्हां डन ते क्लिक कयो। ॾिसो हिते मुंहिंजो चैनल थी वियो। हाणे तव्हां मथे वञी पब्लिश ते हणो। अगरि तव्हां एड सेक्शन हाणे ॿिया वीडियो हणण था चाहियो त भले करे था सघो, जीअं अपलोड वीडियो या ईअं। हाणे तव्हां पब्लिश ते क्लिक कयो। हाणे तव्हां पोइ वेंदव त तव्हांजो चैनल बीठो हूंदो। अॼु जो वीडियो कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। अगरि पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो में।